पने अकिल वेझो गोठाणन पारां महर बिरादरी ऐं पुलिस जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। रज़ाकोट जे रहवासियुनि इनाम, मुसवर, विंगस, मुनवर, एहसान महर ऐं ॿियनि चयो त कचे में रहंदड़ संदन बिरादरी तरफ़ां गुलाम सरवर महर ते कारे जो इल्ज़ाम मड़े पुलिस चढ़ाई कराई वई आहे। हुननि चयो त पुलिस संदन घर मां चोपायो माल, अनाज, सोन, रोक रक़म पिणु खणी अजनि खे बाहि ॾिनी आहे। यकीन आया मूंखे हरू भरू कयो अथऊं, बदनाम कयो अथऊं, मुंहिंजा घर साड़िया अथऊं, मुंहिंजा अन साड़िया अथऊं, मुंहिंजे बचनि खे बाहियूं लॻियूं आहिनि। मां क़ुर मुंहिंजा 2 शहीद थी विया आहिनि। न घर बचो आहे, न लटो बचो आहे। मां न उनजे चोरनि जे तेड़ीअ में न मेरीअ में। ॻोठाणनि चयो त हू पोरियो करे वक़्तु गुज़ारीनि था। मुखालफ़नि ऐं पुलिस जे कार्रवाइनि सबबि राति ॾींहुं गैर महफ़ूज़ हुजण करे जागी गुज़ारीनि। मुतासिर ॻोठाणनि हुकूमत खां घुर कई त जवाबदारनि ऐं पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।